नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अॼु नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंदि ईंदी। सो हीअ आहे त टे फ़ाइदेमंद चीज़ूं जेके आहिनि सो कहिड़ियूं आहिनि जेके असांखे फ़ाइदो ॾेई सघनि थियूं। त प्यारा दोस्तों, इन्हनि जे बारे में अॼु गुफ़्तगू थींदी। अव्हां गौर ऐं फ़िक्र सां ॿुधिजो, गौर सां ॿुधिजो, ध्यानु तवजो सां ॿुधिजो। ऐं जॾहिं यकीनन ॻाल्हि मुकमल माण्हू ॿुधी वेंदो आहे त उनजो जेको आहे सो मफ़हूम सम्झ में अची वेंदो आहे, उनजो मतिलबु ऐं मक़सदु सम्झ में अची वेंदो आहे। अधु ॻाल्हि ॿुधण सां कंहिं का बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी। त प्यारा दोस्तों, मुकमल ॿुधिजो त उहे टे जेके फ़ाइदेमंद चीज़ूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि जेके असांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं इंसानु वफ़ात करे वेंदो आहे त उनजे अमलनि जो सिलसिलो ख़तमु थी वेंदो आहे, मगर टे अमल अहिड़ा हूंदा आहिनि जेके जिन जो फ़ाइदो उनखे मिलंदो आहे। उहे अमल जारी हूंदा आहिनि जेके उनखे क़बर में बि उन्हनि जो सवाबु मिलंदो आहे। त प्यारा दोस्तों, हाणे जॾहिं इंसानु वफ़ात करे वियो त हाणे न नमाज़ थो पढ़ी सघे, न रोज़ो थो रखी सघे, उनजे अमलनि जो सिलसिलो मुनक़ता थी वियो, ख़तमु थी वियो। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त टे अमल अहिड़ा आहिनि, टे कम अहिड़ा आहिनि जिन जो सवाबु उनखे क़बर में बि मिले थो। त प्यारा दोस्तों, उहे टे अमल ही आहिनि। पहिरें नंबर ते सदको जारियो। यकीनन असां अहिड़ो सदको कयो जेको हलंदड़ आहे। मिसाल किथे के ग़रीब खे, जंहिंखे बेसहारा आहिनि, उन्हनि खे पाणी जे लाइ हैंडपंप वग़ैरह लॻाए ॾिनो, उहो पाणी हलंदो रहे थो, उन मां ग़रीब ऐं मिसकीन फ़ाइदो वठंदा रहनि पिया, ऐं जानवर पीअनि पिया, इंसान पीअनि पिया। त इहो सदको हलंदड़ आहे। या कंहिं मस्जिद या मदरसे में असां ताउन कयो, जेसीं ताईं मस्जिद में नमाज़ी नमाज़ पढ़ंदा रहंदा, या कंहिंखे क़ुर पाक तिलावत जे लाइ वठी ॾिनो, जेसीं ताईं को माण्हू उनजी तिलावत कंदो रहंदो। अहिड़ा कई ॿिया नेकी जा कम आहिनि जेके सदके जारीअ जे ज़ुमरे में अचनि था। त अहिड़ा कम जॾहिं असां कंदासीं त यकीनन इहो सदको जारियो असांखे इन जो सवाबु क़बर में बि मिलंदो रहंदो। ऐं ॿिए नंबर ते अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, इल्मु नाफ़े, फ़ाइदे ऐं नफ़े वारो इल्मु। अहिड़ो इल्मु असां पाण बि पढ़ियो जंहिं मां ॿिए खे नफ़ो ॾिनो, ॿिए खे फ़ाइदो पहुचायो। मतिलबु त हीअ आहे जो असां मूं क़ुर पाक पढ़ियो ऐं दीनी तालीम पिराई हासिलु कई ऐं वरी ॿियनि खे पढ़ायो। जेसीं ताईं इहो पढ़ाई जो सिलसिलो हलंदो रहंदो, जेसीं ताईं असां तव्हांजे इल्म मां ॿियो फ़ाइदो हासिलु कंदो रहंदो, तेसीं ताईं उनखे क़बर में सवाबु मिलंदो रहंदो। ऐं टे नंबर ते अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त नेक औलाद, नेक औलाद जॾहिं माण्हू को पुठियां छॾे वेंदो आहे त यकीनन नेक औलाद पाण नमाज़ूं पढ़ंदो आहे, क़ुर जी तिलावत कंदो आहे, ऐं वालिदैन जे लाइ बहितरीन तरीक़े सां ईसाले सवाब बि कंदो आहे, उनजे लाइ दुआऊं बि घुरंदो आहे। त यकीनन बख़्शिश जी दुआ जॾहिं औलाद घुरंदो आहे त उहो माइट, उहे वालिदैन ख़ुशनसीब आहिनि जंहिंजा औलाद नेक हूंदा आहिनि। सो अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। यकीनन नेक औलाद तॾहिं थींदो जॾहिं असां उनजी तरबियत सही नमूने सां कंदासीं। उनजी तरबियत करणु वालिदैन जे मथां हक़ आहे, जो वालिदैन औलाद जी सुठी तरबियत कनि, उन्हनि खे अख़लाक़ सेखारीनि, उनखे क़ुर पाक जी तिलावत सेखारीनि, उन्हनि खे नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत सेखारीनि, ऐं उन्हनि जे सीननि में, उन्हनि जे दिलनि में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो इश्क़ पैदा कनि। त यकीनन जॾहिं वालिदैन पंहिंजे औलाद जी सही नमूने सां तरबियत कंदा त इहो औलाद नेक बणिजी करे जॾहिं वालिदैन जी विसाल खां बाद उनजे लाइ दुआऊं घुरंदो ऐं उन्हनि खे यादि कंदो ऐं उनजे लाइ सुठा कम कंदो। त यकीनन औलाद खे नेक बणाइण जे लाइ असांजो अहम किरदारु अदा करिणो पवंदो, ऐं असां यकीनन असांखे महिनत करण जी ज़रूरत पवंदी, जो उन्हनि खे सुठो अख़लाक़ सेखारियूं, इन्हनि खे क़ुर पाक जी तालीम ॾियारियूं, उन्हनि खे दीनी तालीम सां मालामाल करायूं। त यकीनन जॾहिं उहे दीनी तालीम पढ़ंदा ऐं क़ुर पढ़ंदा त उन्हनि खे ख़बर पवंदी त वालिदैन जा हुक़ूक़ कहिड़ा आहिनि, ऐं वालिदैन जो अदब एतिराम, वॾे जो अदब, नंढे ते शफ़क़त, इहे सभु शयूं उन्हनि खे दीन इस्लाम में मिलंदियूं, ऐं दीनी तालीम में उन्हनि खे इहे सभु शयूं मिलंदियूं। त यकीनन अव्हां बि पंहिंजे बच्चनि खे क़ुर जी तालीम ॾियारियो ऐं उन्हनि खे दीन इस्लाम सेखारियो, दीन इस्लाम जे तमामु अहकामनि खां उन्हनि खे वाक़िफ़ु कयो। त इहो औलाद असांजे वञण खां बाद में नेक औलाद बणिजी करे असां तव्हांजी बख़्शिश जी दुआऊं घुरंदो। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तों, इहे टे शयूं अहिड़ियूं हुयूं जेके फ़ाइदेमंद आहिनि, असांखे क़बर में बि उनजो फ़ाइदो मिलंदो। पहिरें नंबर ते सदको जारियो, ॿिए नंबर ते इल्मु नाफ़े, टे नंबर ते नेक औलाद। अल्लाह जे महबूब फरमायो त इहे टे कम ऐं इन्हनि जो टिनि कमनि जो सवाबु उनखे क़बर में बि मिलंदो रहंदो।
अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जे मथां पंहिंजो ख़ासि फज़लो करम फ़रमाए। वरी नई मालूमात में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ते इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।